अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे खैबर खां अब्दुल शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर लग अडेरो लाल विलेज जे अली पब्लिक स्कूल में ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भरपूर अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंमें कोरोना वायरस खे नज़र में रखंदे SOPs ते अमल ऐं सिक्योरिटी इंतज़ामनि खे यकीनी बणाईंदे स्कूल इंतिज़ामिया प्रोग्राम कयो। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। व क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आखिर क़द जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह का आला आशान मोहम्मद जो अफजल किताबन में कुरान मोहम्मद जो अफजल किताबन में कुरान मोहम्मद जो महबूब खुदा है सरदार या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। लखे साल जो असांखे हिते गॾु कयो वियो। साईं अफराज़ शाह जा थोरा त हुन सां सभिनी गॾु विहारियो आहे। हीअ विलादत जो ॾींहुं मल्हाइण हर मुस्लमान खे फ़र्ज़ु आहे। इन में फिर कई ॻाल्हि आहे कि सभु मुस्लमान पाण भाउर आहियूं। अलाह असांखे ख़ुशी थी असां सभु भाउर आहियूं। ऐं हीअ प्रोग्राम थींदा रहंदा इंशाअल्लाह। असांजो इत्तेहाद बि रहंदो ऐं बद मज़हब खे मोचो लॻंदो इंशाअल्लाह। मुस्लमान कान्हे असांखे हिन महफ़िल मिलाद में घुरायो आहे। अल्लाह ताला जंहिंखे चाहींदो आहे उन खां चङा कम वठंदो आहे। साईं अफराज़ शाह उनजी पूरी टीम खे मुबारकबाद ॾियां थो जो हीअ महफ़िल मिलाद मुनक़द कई आहे ऐं ॿार मासूम जन नातो पढ़ियो उन्हनि खे शाबाश हुजे, महिनत कई अथनि। इंशाअल्लाह आईंदे वरी वधीक प्रोग्राम थींदा रहंदा। महफ़िल मिलाद नई कान्हे, सहाबनि जे दौर खां अचे। माशाअल्लाह सुभान अल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला आलिहा अम्मा बाद। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल हमीद व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ी बअथ फ़िल उम्मिय्यीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब। अॼु ॾींहुं अली पब्लिक स्कूल वारनि जश्न ईद मिलादुन नबी जे मुनासिबत सां ई तव्हां सभिनी खे असांखे मदऊ कयो आहे। हक़ीक़त में रिवायात में आयो आहे त मन लम यशकुरुल
मखलूक लम यशकुरुल खालिक, जेको मखलूक जो शुक्रियो अदा नथो करे वो खालिक जो बि शुक्रियो अदा नथो करे। माना छा? माना केरु तव्हांखे पाणी पीआरे त पहिरीं उन जो शुक्रियो अदा करियो। अल्लाह ताला फरमाए थो पोइ मुंहिंजो शुक्रियो अदा करियो। केरु तव्हां ते थोरो करे थो, तव्हांखे मानी कराए खाराए थो, तव्हांखे कपिड़ा वठी ॾिए थो, तव्हांखे तालीम ॾिए थो, तव्हां ते एहसान करे थो, त रिवायात में आयो आहे पहिरीं उन शख़्स जो शुक्रियो अदा करियो, पोइ अल्लाह जो शुक्रियो। जेसि ताईं उन जो शुक्रियो अदा न कंदव तेसि ताईं अल्लाह जो शुक्रियो अदा न थींदो। तवजो हुजे, जंहिं असांखे इल्म ॾिनो, जंहिं असांखे अल्लाह सेखारियो, जंहिं असांखे क़ुरान जहिड़ो आसमानी नूरानी क़ुरानी तिलावतुनि वारो किताब पढ़ी ॿुधायो, जंहिं असांखे ज़ुल्मतुनि मां कढियो, जंहिं असांखे जहालतुनि मां कढियो। जेकॾहिं असां उन जो शुक्रियो अदा न कयूं त असांजूं नमाज़ूं बि फुज़ूल आहिनि, असांजा रोज़ा बि फुज़ूल आहिनि। अॼु जो ॾींहुं उनखे यादि करणु हक़ीक़त या रसूल अल्लाह वसलाम अलैका या हबीब अल्लाह। गुजा मन गुजा, तू गुजा मन गुजा, तू गुजा मन गुजा, तू गुजा मन गुजा। तू अमीरे अरम में फकीरे आजम, तू अमीरे अरम में फकीरे आजम। तेरे गुण और इल्म में तलब ही तलब, तेरे गुण और इल्म में तलब ही तलब। तू अता की अता, तू गुजा मन गुजा, तू गुजा मन गुजा। रसूल करीम अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व रफ़अना लका ज़िक्रक, इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां आक़ाए नामदार ते दुरूद जो तोहफ़ो पेश करियो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता। जंहिं सरदार, जंहिं नबीन जे इमाम, जंहिं काइनात जे सबब, जंहिं अल्लाह जे हबीब, जंहिंजे करे काइनात ठही आहे, जंहिंजा सभु उम्मती आहियूं, उन जे आमद जूं असां सभिनि खे लख लख मुबारकूं क़बूल थियनि। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मती आहियूं, हुजूर जो तज़किरो करणु हर मुस्लमान ते फर्ज़ आहे, छो त हुजूर फरमायो अल्लिमू औलादकुम सलास अशिया, पंहिंजनि औलादनि खे टे शयूं ज़रूरु सेखारियो। कहिड़ो? साईं फरमायो पहिरीं इहो त हुनखे क़ुरान जी तइलीम ॾियो, ॿियो रसूलुल्लाह जी मोहबत सेखारियो, टियों रसूलुल्लाह जे अहल बैत जी मोहबत सेखारियो। तमामु ॾाढी ख़ुशी थी, साईं फराज शाह सभिनी खे गॾु करे सुठी महफ़िल मुनक़िद कई। अल्हम्दुलिल्लाह असांजे नबी त रहमतुल आलमीन सभिनी खे गॾु करणु आया हुआ, सॼी उम्मत खे हिकु करण जे लाइ आया। सॼी उम्मत हिकु आहे, सॼी जिस्म हूंदो आहे न, हिकिड़ो जिस्म हूंदो आहे, जिथे तकलीफ़ थींदी आहे सॼे जिस्म खे तकलीफ़ थींदी आहे। इन जे करे पूरी उम्मत मुस्लिमा हिकु आहे। हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मती आहियूं, असांजो नबी बि हिकु आहे, असांजो क़ुर बि हिकु आहे, असांजो रब बि हिकु आहे। असां पाण में छो तफ़रीक़ेबाज़ी कयूं, बल्कि हिकु थियूं। असांजा अकाबिर जेके असांजा वॾा आहिनि, मौलाना फज़लुर रहमान साहिब जा वॾा, उहे त अल्हम्दुलिल्लाह हिकु आहिनि, सभिनी मकतब फ़िक्र खे गॾु खणी हलनि था, त सभु हिकु ॿिए खे ख़ुशादा दिलि करे गॾु खणी हलंदासीं, मोहबतूं विरहाईंदासीं, त इनशाअल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद जो मक़सदु बि इहो ई आहे त उम्मत में इतिहाद थिए, इतफ़ाक़ थिए, उम्मत हिक ॿिए सां मोहबत करण वारी अची वञे। शादियुनि भतियुनि गमियुनि में त गॾु हूंदा आहियूं, पोइ छो दीनी मसइलनि में असीं छो गॾु न हुजूं? इन मसइलनि में बसि गॾु हुजणु खपे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मती आहियूं,
उम्मत हुजण जे लिहाज़ सां असां नबी साईं सां मुहबत जो इज़हार लाइ ही प्रोग्राम थींदा आहिनि। जंहिंमें हुज़ूर साईं जो किरदारु, हुज़ूर जी सुनतूं, हुज़ूर जी सीरत मुबारक ॿुधाई वेंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह हिन तमामु मकतब फ़िक्र गॾु थिया, ख़ुशी थी। मुस्लमान आहियूं, हिकिड़ी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञण वारा आहियूं। असां सभिनि जो रसूल उहो ई आहे, आख़िरी रसूल अलाह जो। सो उन सां गॾु थिया आहियूं ऐं हुजण ई घुरिजनि, असीं हिन में मुतफ़िक़ आहियूं ऐं ॾाढी ख़ुशी थी। अल्हम्दुलिल्लाह इहो हिकिड़ो मुहबत जो पैगाम असांजे उॾेर मां वेंदो, हमेशह आवाम लाइ बि इहो पैगाम हूंदो। सभु जॾहिं असां सभु मकतब फ़िक्र जा मौलवी गॾनि त असांखे आवाम खे पढ़ण में इत्फ़ाक़ हुजणु घुरिजे। ॿियो सवाल अर्ज़ तमामु बहितरीनु प्रोग्राम हुयो, तमामु ख़ुशी थी। सभिनी उलमा इकराम खे ॿुधोसीं, सभु मुस्लमान भाउर आया। तालिबा सां जुमे ख़ुतबे में सभिनी मोमिन खे ताक़ीद कई त हीउ हफ़्तो जेको आहे 12 खां 17 ताईं हफ़्ते वहदत ऐं हफ़्ते इश्क आहे। सभु मुस्लमान गॾिजी करे हिक ॿिए जे ख़ुशियुनि खे तक़सीम करियो। सभु जेको आहे सो हिक ॿिए जे ख़ुशियुनि में शरीक थियो। असां पाण जेको आहे सो काफ़ी जमात जे अफ़रादनि सां साईं उस्ताद इब्राहिम, साईं महफूज़ अली शाह ऐं साईं अली शेर साहिब जन रैली 12 रबीउल जी मुनासिबत सां कढी। असां सभु उते शरीक थियासीं। असां सभिनी मुस्लमाननि खे ज़रूरत आहे त असां हिक ॿिए जे मुक़दसात जो जेको आहे एहतराम करियूं। हिक ॿिए जे मुक़दसात उलमा इकराम जी फ़तवा बि आहे, रहबर मुअज़्ज़म जी फ़तवा आहे त असां सभिनी खे वाजिबु आहे त असां जेको आहे मुक़दसात इस्लामी जी एहतराम रखंदे ॿियनि जे तोहीन न करियूं। ॿियनि तोहीन करणु असां हराम आहे। असां सभिनी खे जेको आहे मेल झूल जो, अमन जो, भाईचारे जो पैगाम ॾियणु घुरिजे। मुस्लमान जी जिते किथे दरबदर आहे, फ़लस्तीन में, कश्मीर में, यमन में, आज़रबाईजान में, बोस्निया में, सूडान में, सॼी दुनिया में मुस्लमान खे जेको आहे दरबदर साज़िशुनि तहत कयो पियो वञे, मुस्लमाननि खे दरबदर कयो पियो वञे। असां सभु मुस्तफ़ा जे कलमे पढ़ण वारा आहियूं। असांखे मुस्तफ़ा जी ज़ात ते सभिनी खे गॾिजी करे कमु करणु घुरिजे। असांखे इख़्तिलाफ़नि खे विसारे, नफ़रतुनि खे विसारे, इन सभिनी बुग़्ज़ ऐं हसद ऐं कीननि खे विसारे असांखे मुहबत जो, ॿधियुनि जो, इत्तिहाद जो माहौल पैदा कजे। जीअं साईं मोहम्मद चवण, साईं महफूज़ शाह चयो, मथे बि उलमा इकराम जेको आहे सो वहदत ऐं इत्तिहाद जेको आहे सो बहितरीनु नमूने हला रहिया आहिनि। त असांखे इलाइक़े में बि सभिनी उलमा इकराम खे सभिनी खे जेको आहे सो मुहबत ऐं इत्तिहाद जो माहौल पैदा करणु घुरिजे, ताकी मुस्लमान जेका बहितरीनु पैगाम ॾियण वारो दीन आहे, जेको आफ़ाक़ी दीन आहे, जेको इंसानियत जो दीन आहे, जेको इलाही दीन आहे, जंहिंखे सम्झी करे इंसानियत निजात हासिल करे सघे थी। इन खां सवाइ ॿिए कंहिं बि इंसानियत जी निजात न आहे। इंशाअल्लाह असां सभु उलमा इकराम गॾिजी करे सीरत रसूल ते, सीरत क़ुरान ते हली करे हिन इस्लाम मुस्लमान सभिनी खे जेको आहे सो गॾु हलाईंदासीं। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह। जंहिंमें अली पब्लिक स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि जी शिरकत वॾे अंग में रही। हर सरकार जी आमद मरहबा जे नारनि सां झूमी पियो। आख़िर में ख़ैरात जो लंगर तक़सीम कयो वियो।